नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार अवां या बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि में। ओमिक्रॉन के केसनि में वाध सबब तालीम वारनि बैनुल सूबाई वज़ीरनि जो अॼोको अहम इजलास मुलतवी। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जी सदारत हेठि चईं सूबनि जा तालीम वारा वज़ीर इजलास में शरीक थियणा हुआ। इजलास में स्मार्ट सिलेबस ऐं हफ़्ते में 3 ॾींहं स्कूल खुलियल रखण जी तजवीज़ुनि ते गौर थियणो हो। मुल्क में कोरोना वायरस विघे वधीक 5 मरीज़ फौत हयात विञाईंदड़नि जो अंग 28,992 थी वियो। NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान 3,019 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 13,12,267 थी वियो। हेल ताईं 12,60,045 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। 651 मरीज़नि जी हालत ॻणती जोगी। कोरोना वायरस जी शरह 6.12% रही। मुस्लिम लीग नून के सदर शहबाज शरीफ FIA के मनी लॉन्ड्रिंग की जांच चैलेंज कर छी। लाहौर हाई कोर्ट में दाखिल दरख्वास्त में नेब और FIA के धुर बनाया वो। दरख्वास्त में मुख्य अख्तियार किया है तो इन वक्त FIA की जांच में को बेनामी अकाउंट्स सामू न आयो। जाने वाणे 16 महीना जांच के अल्तवा में रखियो वो। नाज़िम जोखियो कत्ल केस में नामजद 5 जवाबदारनि जी उबूरी ज़मानत वारी दरख्वास्त रद्द थियण बाद जवाबदार अदालत मां फरार थी विया। जवाबदारनि में सलीम सालार, मोहम्मद सुमार और मोहम्मद इसाक शामिल। जवाबदार दोदो खान और मोहम्मद खान जोखी की दरख्वास्त भी रद्द कई वई। टंडोला यार में शराब वापरण सबब वधीक हिकु ॼणो फौत थी वियो। कुबे स्टाफ जो रहवासी 4 ॿारनि जे पीउ रशीद लाशारी शराब वापरण सबब फौत थियो। नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त किरिया शाख बाईपास ते रखी लाश धरणो हयो वियो। किरिया शाख ते धरणे सबब ट्रैफिक मुअतल। वारसनि जी सख़्त नारेबाज़ी ज़िले में कच्ची शराब वापरण सबब फौत थियणनि जो मजमूई अंग 12 थी वियो। मीरपुर माथिले जे घंटाघर लॻ घर जी भित किरण सबब नींगर दॿिजी फौत थी वियो। फौती जी सुञाणप कोइटा वासी नींगर ज़हर शाह तौर थी। ऐं मेड़ में शागिर्दियाणी सां उस्ताद तरफ़ां मुबैना तौर छेड़छाड़ ऐं ज़्यादती जी कोशिश। सोलंगी बिरादरी जे माण्हुनि जो स्कूल जो घेरा। उस्ताद खे मारण जी कोशिश। पुलिस पहुची उस्ताद खे खणी थाणे ते मुंतक़िल करे छॾियो। इल्ज़ाम हेठायल उस्ताद समूननि इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त शागिर्दियाणी जी रिपोर्ट अचण बाद कार्रवाई कई वेंदी।